GD अगवान MPA नुसरत सैर अब्बासी जाम साहब में दरगाह सखी जाम डातार ते हाज़िरी भरे मशहूर कानूनदान वकील मरहूम एडवोकेट फ़कीर रब रखे डायरी जे पोइंटन सां ताज़ियत पिणु कई। इन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे नुसरत सैर जो चवणु हो त बिलावल भुट्टो ज़रदारी गिलगित ऐं बलूचिस्तान जा दौरा करे सिंध जी तरक़ी जा मिसाल ॾेई रहियो आहे। ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी खे चवां थी त जाम साहब शहर तव्हांजे वालिद साहब MNA आसिफ अली ज़रदारी ऐं पुफी अज़रा पेचू MPA जो तक ॾिसो जिते केतिरी ई करप्शन कई वई आहे। गिलगित बल्तिस्तान तव्हां भले वञो तव्हांजे माण्हुनि खे जेतिरो बेवकूफ़ ठाहिणो अथव ठाहियो, पर ख़ुदा जो वास्तो अथव पग में सिंध ऐं पंहिंजा हल्का जेके हितां जे इशूज़ आहिनि, जेके हालतूं आहिनि, उहो मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं हक़ीक़त दुनिया खे ख़बर पई जेका नुसरत अब्बासी हाणे इंशाअल्लाह असेंबली जे फ्लोर ते आणींदी त पोइ ख़बर पवंदी त तव्हां पंहिंजे हल्कनि जी छा हालत कई आहे। उन्होंने चयो त सिंध जा सामूंडी बेट वफ़ा खे हथ सां लिखी ॾेई सिंध जे आवाम सां धोखो कयो आहे ऐं जॾहिं सिंध जो आवाम रोडनि ते निकितो त सिंध जे हिराली पुट हुजण जी कूड़ी दावा करे आवाम खे बेवकूफ़ बणाइण जी कोशिश कई वई आहे। सिंध वासियुनि जो कोई ॾोह ई न आहे कंहिं ॿी पार्टी जो। पीपल्स पार्टी पंहिंजे हथनि सां विकिणी, जीअं हुननि कराची खां कश्मीर ताईं इंच ज़मीन विकी आहे। कंहिंखे ख़बर न आहे त जामशोरो जी ज़मीनूं कंहिं विकियूं आहिनि, कंहिं वटि आहे। कराची जी लियारी हुजे, मलीर हुजे, गुलशन हदीद हुजे, पूरे कराची जी अहिड़े इलाइक़नि जी ज़मीनूं हिननि कब्ज़ा कयूं। बहरिया टाउन कंहिं कब्ज़ा कयो, हर पासे ॾे लाड़काणो हुजे, नवाबशाह हुजे, नवाबशाह में जंहिंखां पुछां थिया था हिननि जो कब्ज़ो आहे। त जेके सिंध खपाइनि था उन्हनि खां तव्हां छा था उमेद करे सघो, छा इहे असांजा जज़ीरा छॾींदा? विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।